बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहजाद उमरानी तरफ़ां सिक भरियो सलाम क़बूल पे। उम्मीद तो क्या त तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा। नाज़रीन, असां सभु मुस्लमान आहियूं। असां अल्लाह जे फ़रमाननि खे बि मञींदा आहियूं, अल्लाह जे मोकिलियल नबियुनि जो बि एहतराम कंदा आहियूं, छो जो असां मुस्लमान आहियूं। अल्लाह जे मोकिलियल आख़िरी पैगम्बर हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे आख़िरी नबी करे तस्लीम कंदा आहियूं, मञींदा बि आहियूं दिलि सां। नाज़रीन, मुस्लमान हिकु वॾो रुतबो आहे। असांजी वॾी ख़ुशकिस्मती आहे त असां मुस्लमान आहियूं। जेके बि मुस्लमान आहिनि उन्हनि जो हिकिड़ो दाइरो हूंदो आहे। असां हिकिड़े दाइरे में महफ़ूज़ आहियूं। असांजे लाइ हर शइ अलो न आहे। असांजा कुझु आदाब आहिनि, कुझु असांखे तरतीबूं ॾिनियूं वयूं आहिनि, त असां उन तरतीबनि जे हिसाब सां ज़माने में हलंदासीं। सभ खां पहिरियां त हिलाल हराम जी असांखे ॼाण ॾिनी वई आहे त हीउ हिलाल आहे, हीउ हराम आहे। उहो खाइण में हुजे, पाइण में हुजे या रिश्तनि में हुजे। ॿियो असांखे इहो ॿुधायो वियो आहे त मुस्लमान कंहिं बि यतीम जो हक़ु न खाए, सख़्तीअ सां मना कयो वियो आहे। सभ खां सख़्तीअ सां असांखे चयो वियो आहे, असांखे सम्झायो वियो आहे त पाड़ेसिरनि जा हक़ ऐं उन्हनि जो ख़्यालु करणु, त तव्हांजे पाड़ेसिरी केरु आहे, कहिड़े फ़िरके सां तालुक़ थो रखे, उनजो मज़हब छा आहे, उनजो रंग छा आहे, उनजो नसुल छा आहे, उहो पाड़ेसिरी आहे असांजो। असां मुस्लमान आहियूं। अगरि असां 10 मुस्लमान आहियूं, हिकिड़ो असांजे विच में ग़ैर मुस्लिम वेठो आहे, असांजो पाड़ेसिरी आहे, त असांखे इहो ई हिकिड़ो सबक़ु ॾिनो वियो आहे त असां उनजो ख़्यालु कयूं, असां उनखे ईज़ायूं न, असां मां उनखे तकलीफ़ न हुजे। जीअं सुभाणे उहो किथे कचहरी में किथे बि वेहे, पंहिंजे मज़हब वारनि सां वेहे ॻाल्हि करे, पाड़ो त मुस्लमाननि जो ज़बरदस्त, जीअं फ़ख़्र सां ॿुधाए छॾे। हाणे थोरो पंहिंजे असां दिलि ते हथु रखी असां फ़ैसिलो कयूं त छा असां पंहिंजे रस्ते ते सही आहियूं, असां पंहिंजे पेरनि ते पूरा आहियूं, असां कंहिं ग़रीब जो हक़ु नथा खाऊं, असां हराम नथा खाऊं, असां रुश्वत नथा वठूं, असांजे तरफ़ां पाड़ेसिरनि खे तकलीफ़ न आहे, असां कंहिंजे कढायूं, असां कंहिंजी पोइवारी था कयूं, असां कलमूं हिकिड़े जो था पढ़ूं, असां फॉलो ॿिए खे था कयूं। यकीन कयो त असांखे हथ सां, असांखे साज़िश तहत असांखे पंहिंजी पटड़ीअ तां लाथो थो वञे। अल्लाह पाक जो फरमान आहे त रुश्वत ॾियण वारा, रुश्वत वठण वारा ॿई जहन्नमी आहिनि। हाणे तव्हां ॿुधायो त कहिड़ो कमु रुश्वत खां बग़ैर थो थिए? को बि कमु न। पटे वाले खां वठी मुल्क जे सदर वज़ीर आज़म ताईं रुश्वत ॾिनो ऐं वरितो वेंदो आहे। त असां कंहिंजे कढायूं? असां मुस्लमान आहियूं, असां कलमे पढ़ण वारा आहियूं। वरी अल्लाह पाक थो फरमाए त जंहिं बि इंसान कंहिं हिकिड़े इंसान जी हयाती बचाई, त सम्झो उन सॼी इंसानियत बचाई। हाणे असां पंहिंजे गिरेबान में ॾिसूं त असां वटि माण्हू महफ़ूज़ आहिनि। तव्हां चंद रुपया पुलिस वारनि खे ॾियो, हाफ फिराई फुल फिराई मुफ़्त में थी वेंदो, नाहक क़त्ल थी वेंदो। डॉक्टरनि खे ॾियो, पंहिंजे पैसनि जे करे डॉक्टर माण्हू मारे था विझनि, इलाज कोन्हे। वॾेरनि जी ग़ुलामी न कयो, माण्हू मारिजी थो वञे। सियासतदाननि खे वोट न ॾियो, माण्हू मारिजी थो वञे। ही असां कंहिंजे कढायूं? अल्लाह पाक थो फरमाए जंहिं हिकु इंसान जी हयाती बचाई, उन सॼी इंसानियत बचाई। असां छा था कयूं? हर को पंहिंजे खीसे खे गरम करण लाइ छा छा थो करे। टके जे मुफ़ाद लाइ इंसान ज़ात खे पियो कोहे थो ऐं फ़ख़्र सां चवंदा आहियूं त असां मुस्लमान आहियूं। कपिड़े जे दुकान ते वञो, तव्हांखे कपिड़ो पूरो न मिलंदो। ताज़ो हज करे आयो आहे, ताज़ो उमरो करे आयो आहे, वरी बि तयारी अथसि, हाणे फैमिली सां वेंदो। गोश्त वारे वटि वञो, पैसा गोश्त जा वठंदो, तोर में हॾ विझी ॾींदो, पूरो बि न हूंदो। खीर में केमिकल, खीर में पाणी, असां कलमे पढ़ण वारा था मिलायूं। नकुली चांहि पतीअ खे हथरादो रंग ॾेई असां कलमे पढ़ण वारा था मिलायूं। कचे फ्रूट खे घरनि वारा रंग उहे स्प्रे करे, उन्हनि खे ॻाढ़ो करे असां कलमे पढ़ण वारा था खपायूं।
खाइण वारो पकवान तेल खे हराम जानवर जी चर्बी रिझाए उन में मिलावट करण वारा असां मुस्लमान आहियूं। असां कलमे पढ़ण वारा था मिलायूं। असां कंहिंजे कढायूं? इहो केरु आहे जेको असांखे पंहिंजे रस्ते तां लाहे, दीन वारे रस्ते खां लाहे असांखे पंहिंजे रस्ते सां हलाए थो? किथे ख़राबी आहे? थोरो सोचो। क़यामत जे ॾींहुं सभिनी खां पंहिंजा हिसाब किताब वरिता वेंदा। औलाद जो पीउ खां न वरितो वेंदो, पीउ जो औलाद खां न वरितो वेंदो। हर को पंहिंजो हिसाब पाण ॾींदो। अगरि तव्हां हराम खाई पंहिंजे घर में हराम था आणियो त इन जी ख़बर औलाद खे कोन्हे। इन जो हिसाब तव्हांखे ॾियणो पवंदो। छो जो तव्हांजे औलाद खां इहो पुछा ई न थींदो त तव्हां काथूं खाधो। चवंदो मुंहिंजो अबो वठी आयो, मां खाधो, मूंखे कहिड़ी ख़बर त हिन में हलाल हुयो हराम हुयो छा हो। शियो सुन्नी जे मस्जिद में नथो वञे, सुन्नी वहाबी जे मस्जिद में नथो वञे। शियो वञे थो निमाज़ पढ़णु, रस्ते ते सुन्नी जी मस्जिद आहे, नथो लड़े, चवंदो मुंहिंजी निमाज़ क़ज़ा थी वई। बाबा हीअ त मस्जिद आहे, पढ़ हिते, चवंदो न सुन्नियुनि जी मस्जिद आहे। वहाबी शीए जे मस्जिद में नथो टपी निमाज़ पढ़े। छा ते पढ़नि? मस्जिद जे मिंबर ते वेही हिक ॿिए खे काफ़र जूं फतवाऊं था ॾियनि। असांजा मुस्लमान कलमे पढ़ण वारा, सभु नबी खे मञण वारा, नबी जे आल खे मञण वारा, ही छाजो झेड़ो आहे? कंहिं विधो आहे झेड़ो? उते वेही मस्जिद में हिक ॿिए जी फिरकनि खे काफ़र करार था ॾियनि। असां जन्नत में वेंदासीं, फिलाणनि खे जन्नत में जॻह न मिलंदी। ही सभु अलाह पाक जा इंसान आहिनि, उन जा ख़लक़ियल आहिनि। कंहिंखे बि ख़बर कोन्हे त केरु जन्नती आहे केरु जहन्नमी आहे। इहो फ़ैसिलो उते थींदो। असां तव्हां सभिनी खे पंहिंजो हिसाब ॾियणो पवंदो। असांखे पाण खे हर शइ जो मुतालो करणो पवंदो, पाण खे मुशाहिदो करणो पवंदो त असां सही आहियूं, असां जंहिंजे कढ आहियूं त उहो सही आहे, या मस्जिद जे मिंबर ते वेही हाफ़िज़ जी ज़बानी ॿुधूं था त फिलाणो काफ़र आहे, टीरो काफ़र आहे। हे गिला आहे। गिला जे बारे में ॿुधायो वियो आहे त जेको बि कंहिं मुस्लमान जी गिला कंदो, ॼण सॻे भाउ जो मांस थो खाए। असां मस्जिद में वेही गिला था कयूं। अलाह पाक सभिनी खे सम्झ ॾे, सभिनी खे हिदायत ॾे। मुंहिंजे हिन वीडियो में कयल ॻाल्हियुनि मां अगरि कंहिंजी दिलि आज़ारी थी हुजे त मूंखे माफ़ु कजो। मां हिकिड़ो सच तव्हांजे साम्हूं रखियो आहे, जेको असांजे मुल्क जो माशरो, जेको असांजे मुल्क में हली चली वारा जेके तरीक़ा आहिनि, मां उन्हनि मां तव्हांखे आगाह कयो। अलाह निगहबान।